नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में पब्लिक लाइब्रेरी जंहिंखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे, तबाही जो वर चाढ़े छॾियो आहे। शागिर्दनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजे थो। शागिर्दनि जो मुतालबो आहे त महिरबानी करे लाइब्रेरी खे सफ़ाई सुथराई करे खोलियो वञे, जीअं शागिर्द आसानी सां पढ़ी सघनि। इंतज़ामिया खे नोटिस वठण जी अपील आहे। ॿी सूरत में असां सभु शागिर्द एहतजाज कंदासीं। ॾिसो था सॼो बेलो लॻो पियो आहे, लाइब्रेरी त कोन थी लॻे। एजुकेशन जे इदारनि सां ई हाल आहे त पोइ हाणे असां कंहिंखे दा वञूं। असां मोस्ट माना तक़रीबन ॿियो महीनो 3 महीनो आहे एप्लीकेशन फॉरवर्ड कयूं आहिनि। उन खां पोइ अंदरि जेके बि रूम्स आहिनि उहे बंदि पिया आहिनि, उन ते ताला लॻल आहिनि। जस्ट असांजे लाइब्रेरी सां ऐं असांजे ॿाहिरों हे जेको ग्राउंड आहे उन सां एॾी हालत लॻी पई आहे, अंदरि बि वॾी हालत लॻी पई आहे। असल में असांजो हितां जो इंचार्ज आहे रोशन अली शाह, दरअसल में इन जी जेका बजट वग़ैरह अचे थी उन्हनि ते मेंटेन नथा कनि, न उन्हनि ते ख़र्च था कनि, ऐं स्टूडेंट्स जेकॾहिं माना आवाज़ उठाइनि था त उन्हनि जे लाइ मसइलो था कनि। घणे टाइम खां ही लाइब्रेरी जी पोजीशन आहे? 2000 तक़रीबन 11 खां वठी आहे इहा पोजीशन आहे लाइब्रेरी जी। के एक्शन वग़ैरह नोटिस वरितो आहिनि त ख़बरूं वग़ैरह न छपी हुयूं? नोटिस अॼु ताईं कंहिं न वरितो आहे। तक़रीबन एप्लीकेशन फॉरवर्ड कयूं आहिनि DDO साहब ॾे, ऐं ॿियनि खां अपील कई आहे, ॿियनि इदारनि खां जेके आला उहिदेदार उन्हनि खां अपील कई आहे, त अॼु ताईं माना 2010 खां वठी 2011 खां वठी अॼु ताईं माना कंहिं बि न लाइब्रेरी जो सार संभाल न थी आहे। असल में हिनखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अथऊं। हिन जा रूम्स ॾिसंदव वली अंदरि माना रुॻो ॼारो, ऐं उन में लाइटिंग सिस्टम न आहे, ऐं बजट वग़ैरह अचे थी, बजट बि कोन्हे का ज़ाहिर। ऐं माशाल्लाह एॾी बिल्डिंग आहे, जेकॾहिं असांखे एजुकेशन जा इदारा हीअं ताला लॻल हूंदा त इहा हालत हूंदी। ऐं ॿियो त उन खां अलावा चवंदा आहिनि लाइब्रेरी इज़ द मदर ऑफ ऑल प्रोफेशन्स। असांखे हिकिड़ो माना असांजी इल्मु आहे, सॼे इंसाननि खे माना इल्मु माना विरहाइण जे लाइ माना। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।